ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे 8वें अध्याय में ॾिठो हो त राजा परीक्षित सुखदेव जी महाराज का पुछन था त हे महाराज, धर्म वेद ऐं पुराण बाबत मूंखे ॿुधायो। मतलब त राजा परीक्षित पंहिंजे मन में हर पैदा थींदड़ सवाल श्री सुखदेव जी खां पुछन था त हुननि खे वधीक भगवान जे बारे में मालूमात हासिल थिए, उन्हनि जे गुणनि जी ॼाण थिए। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 9 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे ब्रह्मा जी जो भागवत उपदेश ॾियण। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा, जॾहिं उन पार ब्रह्म परमेश्वर जी नाभीअ मां हिकु कंवल जो गुल निकितो ऐं उन मां ब्रह्मा जी पैदा थियो, तॾहिं ब्रह्मा जी ही ॻाल्हि मालूम करणु घुरी त मां किथां पैदा थियो आहियां। जॾहिं घणे वीचार करण सां बि ब्रह्मा जीअ खे इहो भेद मालूम न थियो तॾहिं हू हार मञी उन गुल ते वेही रहियो। उन करे सम्झणु घुरिजे त भॻवान जी माया ॾाढी बलवान आहे, जंहिं माया जो अंत स्वयं ब्रह्मा जी बि न ॼाणी सघिया। त ॿिए जी कहिड़ी ताक़त आहे जो परमेश्वर जी लीला जो अंत ॼाणी सघे। वरी ब्रह्मा जी उन गुल ते वेही 4 श्लोक भागवत जा मोल आहिनि, उहे आकाशवाणीअ खां ॿुधी उन आज्ञा सां तप कयो। ऐं पोइ जॾहिं ब्रह्मा जीअ खे तप करण सां हृदय में ज्ञान थियो, तॾहिं उन्हनि श्लोकनि जो मतिलबु सम्झी दुनिया जी रचना कयऊं। उन्हनि 4 श्लोकनि जो मतिलबु ही आहे त ए ब्रह्मा, जो सभ खां पहिरीं हो सो मां आहियां, सिवाय मुंहिंजे ॿियो को बि कोन्हे। ॿियो जेके तूं ॾिसीं थो सो बि मूंखे सम्झ, ऐं महाप्रलय हुअण खां पोइ बि सिवाय मुंहिंजे कुझु बि न रहंदो। दुनिया जी सभिनी शयुनि जी पार मां आहियां। जहिड़ी तरह सोन जा ज़ेवर हथनि पेरनि ऐं नक कननि वग़ैरह सभिनी उज़वनि जे वास्ते जुदा जुदा जोड़ाइजनि था, तॾहिं उन्हनि जा नाला बि जुदा जुदा थींदा आहिनि। पर जेकॾहिं सभु ज़ेवर बञी आग में तपाए रुगो सोन करे छॾिबो आहे, त उहो ई हाल मुंहिंजो बि सम्झणु घुरिजे। मां जॾहिं ख़्वाहिश करियां थो त पंहिंजी मर्ज़ीअ सां घणा रूप रखी दुनिया में पंहिंजा घणा नाला ज़ाहिर करियां थो। वरी जॾहिं मुंहिंजी इच्छा अकेले रहण जी थिए थी, तॾहिं अकेलो थी थो वञा। ॾिसणु ॿुधणु ॻाल्हाइणु चङे मिठे सुञाणण जी ताक़त सभिनी जीवन में जेका बि आहे, सा बि मुंहिंजो प्रकाश सम्झणु घुरिजे। जहिड़ी तरह आकाश सभिनी खे घेरे बीठो आहे, तहिड़ी तरह मां सभिनी खां ज़बरदस्त थी टिनी लोकनि ऐं 14 भवननि खे पंहिंजे वस में रखां थो। मतलब त भॻवान ब्रह्मा जी खे ॿुधाए थो त हू सभिनी खां वधीक ताक़तवर आहिनि ऐं उन्हनि खां मथे ॿियो केर बि न आहे। मूं खां सवाइ दुनिया जी सभिनी शयुनि खे असत्य ॼाणणु घुरिजे। 5 तत्वनि मां सभु जीव पैदा थींदा आहिनि। जहिड़ी तरह दुनिया जा सभु वहिंवार मुंहिंजे विराट रूप में आहिनि, तहिड़ी तरह सभिनी जीवन जे बदन में मुंहिंजी जोत जो प्रकाश आहे, जंहिंखे प्राण चइजे थो। तूं सम्झ त जेसिताईं इहो चमत्कार सभिनी जीवन जे बदन में रहंदो आहे,
तेसि ताईं हलणु घुमणु खाइणु पीअणु ॻाल्हाइणु सुम्हणु हर शइ जी ताक़त हूंदी आहे, लेकिन जॾहिं उहो प्रकाश बदन मां निकिरी वेंदो आहे तॾहिं उहो बदन मुर्दो थी सरी ॻरी वञे थो। वरी उन बदन खां कुझु बि नथो थी सघे। सभिनी जीवन में श्री नारायण जीअ जो स्वरूप हिकु जहिड़ो ई सम्झणु घुरिजे। जहिड़ी तरह सूरज जी छाया सोन चांदी मिट्टी लो बर्तन बासणनि में हिकु जहिड़ी पवंदी आहे, अहिड़ी ई तरह मुंहिंजो चमत्कार बि सभिनी जीवन में सम्झो। ए ब्रह्मा जी, अहिड़ी तरह मूंखे सभिनी हंधि हाज़िर ॼाणी जगत जी रचना कर ऐं संसारी माया में न फासी ख़ुशीअ सां रहो ऐं तप कर त तोखे मुंहिंजो दर्शन थींदो रहंदो। तूं पंहिंजे मन में दया रखी सभिनी जीवन जी रचना कर ऐं सॼी दुनिया तोखे मञींदी ऐं रखेश्वर ऐं ज्ञानी लोक तुंहिंजी स्तुति कंदा। जगत रचण में तोखे कुझु महिनत ऐं ॾुख मालूम न थींदो ऐं तूं मुंहिंजे नंढे चित्रभुजी स्वरूप जो ध्यानु कर, जेको महात्माइन ऐं रखेश्वरनि नंद ऐं सनंदन ऐं ॿियनि दासनि जे विच में क़ाइमु आहे। ही आकाशवाणी ॿुधी ब्रह्मा जी श्री नारायण जीअ जे चरणनि छुअण खां पोइ हथ जोड़े चयो त हे दीन दयाल, मूंखे ही वरदान ॾियो जंहिंमें अव्हांखे पंहिंजो मालिक ॼाणींदो रहां ऐं दुनिया पैदा करण में मूंखे कमज़ोरी न थिए। ब्रह्मा जीअ जी ही ॻाल्हि ॿुधी पार ब्रह्म परमेश्वर संदसि मर्ज़ीअ मूजिबि वरदान ॾेई चयो त ए ब्रह्मा जी, तूं मुंहिंजी आज्ञा मञी संसारी वहिंवार पाछे वांगुरु कूड़ो सम्झंदो रहिज त तोखे माया न असर कंदी। ईअं चई श्री नारायण जी ब्रह्मा जीअ जे ध्यान मां गुप्त थी विया। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, उन्हनि चई श्लोकनि जो मतिलबु आहे जेको मूं अव्हांखे ॿुधायो। ऐं ब्रह्मा जी पंजनि ॿियनि पुटनि खे इहो हाल न ॿुधायो, फ़क़ति नारद मुनीअ खे ज्ञानी सम्झी ही भागवत ज्ञान उनखे ॿुधायो हो। नारद मुनि वेदव्यास खे उपदेश कयो ऐं व्यास देव जी मुंहिंजे पिता विस्तार सां लिखी श्रीमद भागवत नालो रखी मूंखे पढ़ायो। इहो ज्ञान मैत्री रखेश्वर जमुना नदीअ जे किनारे ते विदुर खे ॿुधायो हो। हाणे इहा ही कथा अव्हांखे ॿुधायां थो। ए राजा, जेको अहंकार सां पाण खे मां सम्झी परमेश्वर जी वॾाई नथो ॼाणे, सो दुनिया में परलोक में दुख पाईंदो आहे। उन करे हर इंसान खे श्री श्याम सुंदर जो भॼन करणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद भागवत महापुराण साहिब ॿियो स्कंद 9 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।